नाज़रीन, कोट गुलाम मोहम्मद लग कोट मीरस किंगोरो रोड की मरम्मती कम में नाक़स मटीरियल के इस्तेमाल थियण खिलाफ़ अवाम सरापा एहतजाज है। ॾिसूं था परवेज़ लगारी जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं कोट मीरस का कंगोरो रोड ते, जिथे रोड जी रिपेयरिंग जो कम हले रहियो आहे। अचो तो आवाम का पूछो तो उन जो छा चवण है। माशाल्लाह ऐसा बना रहा है। अगर यहाँ पे कोई इन्हों कहने कोई बाकी एक आध एकड़ चला जाए तो का चारों हाथ पाँव टूट जाएगा और सही सलामत नहीं पहुँच सके। और पाँव धरो तो पाँव के साथ ही पत्थर जो बजरी कहा गया इन चूनों से लगा के साथ जा रहा कुछ भी ना बचे। ही रोड कोट मीरस लांडी टू कंगोरो शाख ठहे पियो, इनमें बिल्कुल ही नाक़स मटीरियल इस्तेमाल किया वियो आहे। जॾहिं त पत्थर जेको हेठि जेका पत्थर विछाए वञे थो, उहा बिल्कुल पत्थर विछायो ही कोन्हे। सफ़ा किथे किथे जेके खॾ भरे ऐं हुनजे मथां जेको आहे इंच जहिड़ो कारपेट पिया कनि, जंहिंमें बि का जेको आहे डांबर आहे ई कोन। सिर्फ़ु इहा हिकिड़ो आयल जहिड़ो आहे, उन सां इनखे कारो करे मिड़ई करप्शन कई वञे पई। नाज़रीन, तव्हां हींअर माण्हुनि जा अवाम जा कमेंट्स ॿुधा। हिन जो चवण हुते हिते ही जेको रोड जेको ठही रहियो आहे कोट मीरस खां वठी कंगोर ताईं, इन में बिल्कुलु नाक़िस मटीरियल इस्तेमालु थी रहियो आहे। ऐं नाक़िस मटीरियल सां गॾोगॾु हिन में जेका पथर जी भराई आहे उहा बि सही नमूने सां नाहे कई वई। कैमरामैन शकील मेहू सां गॾु मां आहियां परवेज़ लगारी, महना टीवी न्यूज़ कोट गुलाम।